अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध आवाज़ न्यूज़। नसरुल्लाह गडानी जो आख़िरी सफ़र। साफ़ी नसरुल्लाह गडानी जो कराची खां मीरपुर मातले ॾांहुं आख़िरी सफ़र। ॼामसोरो सिंध यूनिवर्सिटी जे शागिर्दनि पारां शहीद जो गुलनि सां इस्तक़बाल। शहीद नसरुल्लाह गडानी जे नाक क़त्ल ख़िलाफ़ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में ग़म ऐं गुस्से जो इज़हार कयो पियो वञे। ॾड़कीअ खां मोटरवे ब्लॉक ॿारनि बचनि नियाणियुनि समेत रोडनि ते निकिरी आया। नसरुल्लाह गडानी जो आख़िरी सफ़र। साफ़ी नसरुल्लाह गडानी जो कराची खां मीरपुर मातले ॾांहुं आख़िरी सफ़र। शहीद नसरुल्लाह गडानी जे नाक क़त्ल ख़िलाफ़ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में ग़म ऐं गुस्से जो इज़हार कयो पियो वञे। ॾड़कीअ खां मोटरवे ब्लॉक ॿारनि बचनि नियाणियुनि समेत रोडनि ते निकिरी आया। बजे सीने लगाया अलविदा माखरी शोले जिया हो गीत गाया अलविदा तो मोकलाया मोकलाया अलविदा बेअग में थो वञा पर थो वञा केॾां मां हीअ मूं न जातो अञा हे दूर जा सांझी सदे नाज़रीन, सिंध आवाज़ न्यूज़ के यूट्यूब ते ॾिसण लाइ मथे ॾिनल लिंक खे खोले सब्सक्राइब करियो सिंध आवाज़ न्यूज़ यूट्यूब चैनल ऐं रहो हर ख़बर खां बाख़बर।